जानब केड़ा हालन सोना खुश आहीं तो सब खैर लगो पिया तबे सब ठीक किथे आई यार आजकल नजर न पियो अची छा पियो करी भला आज मामा जे गोठ आया आई फकत रोला क्यों पियो कया यार छो भला वरी जे कदे तू को कम करण चाहिंदो हुजे ऐं का एप्लीकेशन खणी आयो आहीं त ॿुधा मां तुझी मदद करे सघां वरी ॻाल्हि है सर तहां ही उहे शख्स आयो ज़लीली ख्वार करे कढायो ऐं अॼु वरी तहां ही हेल्प करण जी ॻाल्हि था कयो ॾिस जानब सिस्टम में यार तुझो किथे न किथे ख़राबियूं हुयूं इन करे सलमान साहब जेकॾहिं मुंहिंजी ख़राबी ऐं दुरुस्तगी ते ॻाल्हाईंदासीं त हरूभरू बिला वजह घणो जज़्बाती थी वेंदासीं सो इन्ही करे इन चैप्टर खे इते ई क्लोज़ कयो त बहितर आहे जानब जानी तू हुकुम कर कीअं अचण थियो आहे आऊं हिते जुमन जी तरफ़ां आयो आहियां जुमन हिकु ग़रीब लाचार ऐं बेबस पीउ आहे तव्हांखे त चङी तरह ख़बर आहे मुंहिंजा ॿ जवान पुट 10 साल खां गुम आहिनि जिन जी ख़बर पई आहे त उहे इंडिया जी कंहिं जेल में क़ैद आहिनि हाँ जानब 2 हफ़्ता अॻु में जुमन इहो ख़त खणी आयो हो पर जे न हफ़्तो खनि न अचे हा त मां इहो केस ठाहियो वेठो हुउसि अरब इस्लाम खे मां मुअल करार ॾेई उन्हनि जो बक़ाया कर्ज़ माफ़ कराए चुको हुजां बग़ैर कंहिं इतला ऐं तस्दीक जे उन्हनि खे मुअल करार ॾियण जो तव्हांखे इख़्तियार कंहिं ॾिनो आहे तव्हांखे कहिड़ो हक़ आहे तव्हां थींदा केरु आहियो जानब मूं त हुननि जे भले जे लाइ बि सोचो पर ॾिसो जेकॾहिं हू पाण चवनि था त हू ज़िंदा आहिनि त पोइ हाणे हू हुन कंहिं बि रिआयत जा मुस्तहक़ न आहिनि जंहिं घर जा 2 जवान कमाइण वारा पुट 10 सालनि खां गुम हुजनि जिन जी माउ ऐं भेण ॾींहुं राति उन्हनि जी राहुनि में अखियूं विझी उन्हनि जो इंतज़ारु कंदियूं हुजनि जेके माण्हू ईदूं न कंदा हुजनि जिन माण्हुनि जे तननि ते कपिड़ा नवां न हुजनि जेके माण्हू हिकु वेलो खाईंदा हुजनि हिकु वेलो बुख ते गुज़ारींदा हुजनि उन्हनि माण्हुनि जो तव्हांखे 2 लख बक़ाया यादि अची थो वञे ही इदारा साहिली पट्टी जे ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी खे सुधारण लाइ तव्हां खोलिया आहिनि न या उन मिसकीन माण्हुनि जे सड़ियल ऐं ॻड़ियल जिस्म जी चमड़ी खे लाहिण लाइ खोलिया आहिनि ॾिस जानब अॼु तूं वरी पहिरें जे वधीक पियो ॻाल्हाए एक्सक्यूज़ मी सर पहिरियां तव्हांजो मुलाज़िम हुयसि हाणे मां तव्हांजो मुलाज़िम न आहियां हाणे मां खुली ॻाल्हाए सघां थो तव्हां मूंखे चाहे प्यारियो या न प्यारियो तव्हां मूंखे इज़त ॾियो या न ॾियो या मूंखे हितां बेइज़्तो करे कढाए छॾियो मूंखे का परवाह न आहे पर मां तव्हांखे जुमन खां पैसा वठण ओसि ताईं कोन ईंदुसि जेसि ताईं उनजा 2 पुट अरब ऐं असलम हिते वापसि मोटी नथा अचनि जानब तूं हिन इदारे जो मालिक न आहीं न हिन सॼे मुल्क जो धणी आहीं जो तूं असांखे सबक़ पियो पढ़ाई असांखे पंहिंजो कमु पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजे हिसाब सां करणु ॾे असीं ॿियनि माण्हुनि जा मुलाज़िम आहियूं ही इदारा था हलायूं ऐं जेको बि हिसाब किताब आहे त असां उन्हनि मालिकनि खे हिसाब चुक्तो करे ॾींदासीं भली तव्हां पंहिंजे मालिकनि खे हिसाब किताब चुक्तो करे ॾियो पर पघार खां वधीक जेको तव्हां पंहिंजे पेट में भरियो था उन जो हिसाब किताब बि तव्हां पंहिंजे मालिकनि खे ज़रूरु चुक्तो करे ॾिजो कहिड़ी बि बकवास करे मुंहिंजो सच त तव्हांखे हमेशह खां बकवास ई लॻंदो आहे पर यादि रखो मां सच ॻाल्हाइण न छॾींदुमि गेट आउट फ्रॉम माय ऑफिस नाउ गेट आउट ठीकु आहे मां वञा थो पर यादि रखो जेसि ताईं मुंहिंजो वस लॻो न ऐं तव्हांखे जुमन खां 1 रुपयो बि वसूल करणु कोन ईंदुसि यादि रखिजो सर छा थियो कि मेंटल टाइप जो माण्हू मोहन खे कुझु अर्सो अॻु में पंहिंजे इदारे मां किक आउट कयो हिनखे कढी छॾियो वो बि असांजी नांग जीअं पेरो खयूं कढ थो घुमंदो वञे सर पर मामलो छा आहे प्लीज़ तव्हां वियो मां तव्हांखे ॿुधायां सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।